सिक्योरिटी फोर्सेस जो बलूचिस्तान जे इलाइक़े कलात में इंटेलिजेंस बेस्ड ऑपरेशन 4 दहशतगर्द मारिजी विया। ऑपरेशन फितनल हिंदुस्तान की मौजूदगी के इतला ते कयो वियो। ISPR मौजूद फायरिंग की डेवट दौरान 4 भारतीय सरपरस्ती में सरगर्म दहशतगर्द मारिजी विया। मारिजी वियल दहशतगर्दन के कब्जे में हथियारी बारूदी मवाद हथ कयो वियो। सिक्योरिटी फोर्सेस दहशतगर्दन के ठिकानन के असराइते तरीक़े से निशानो बणायो। ISPR मौजूद मुल्क में दहशतगर्दी के नासूर जो मुकम्मल खात्मो कयो वेंदो। KP जिले कर्क में पुलिस की कार्रवाई 8 दहशतगर्द मारिजी विया। रीजनल पुलिस ऑफिसर कोहाट अब्बास मजीद मरवत चयो आहे त ऑपरेशन दौरान 8 दहशतगर्द मारिजी विया। केतिराई ज़ख़्मी। कार्रवाई दौरान पुलिस एहलकार मामूली ज़ख़्मी थी पियो। दहशतगर्दन जा केतिराई थाक तबाह। अगर सियासत इंतहा पसंदी की सियासत किया जाएगा, उस इंतहा पसंदी वाली सियासत के जवाब में जो सख्ती होती है उस पर शिकायत नहीं होना चाहिए। पीपल्स पार्टी अगर ये कदम उठाती तो हमारे साथ क्या हाशिर किया जाता। इनके साथ तो कुछ हो ही नहीं रहा है। वो अपना सियासत को सियासत के दायरे में वापस लेकर आए। अगर इन्होंने एक इंतहा पसंद तंजीम की तरह काम करना है तो रियासत का रवैया वही होगा और बाकी सियासी जमातों के लिए जो स्पेस है उनसे एंगेज करना वही होगा। अगर उनका रवैया कोई सियासी बनता है तो फिर उन जमातों के लिए शायद कोई सियासी गुंजाइश निकले कि वो भी ऐसा कोई सियासी किरदार अदा कर सके जिससे हम पाकिस्तान में जो सियासी तकसीम है, पाकिस्तान में जो पॉलिटिकल पोलराइजेशन है, कम किया जाए। PTI इंतहा पसंदी की सियासत खत्म करे। इंतहा पसंदी की सियासत छड़न PTI लाइ फायदेमंद थींदी। PTI सियासत के सियासी दायरे में आणे सियासी जमातुन के सियासी रस्ता ठाण घुर्जन जैसा सियासत लाइ वधीक गुंजाइश निकरे। सियासत में वधीक गुंजाइश कढण मुल्की मफ़ाद में आहे। मुल्की सियासत ते उन जा हकारी असर पवंदा। ड्रिगी इनिंग्स जो फ़ैसिलो आवाम कंदो। PP चेयरमैन जूं मीडिया सां ॻाल्हियूं। चयईं बेनज़ीर भुट्टो जी वरसी ते वफ़द के मोकिलण ते वज़ीर आज़म ऐं नवाज़ शरीफ़ जा थोराइता आहियूं। वफ़ा खे मुआशे बहरान एड्रेस करणो आहे। सिंध जी प्राइवेट पब्लिक पार्टनरशिप मां सिखणु घुर्जे। असां प्राइवेट पब्लिक पार्टनरशिप खे तरजीह ॾियूं था। सिंध में आलमी मयार जा सेहत मर्कज़ क़ाइम करे रहिया आहियूं। ॿारनि जी हयाती बचाइण असांजी तरजीह आहे। सिंध हुकूमत अरिड़हीं तरमीम खां पोइ सिहत जे शोबे खे बहितर कयो। मरीज़नि खे 100% मुफ़्त तिबी सहूलतूं फ़राहम करे रहिया आहियूं। अवाम खे सहूलतूं फ़राहम करणु असांजो फ़र्ज़ु आहे। सिंध हुकूमत उहो कमु कयो जेको ॿियनि सूबनि न कयो। PP चेयरमैन जूं लाड़काणे में मीडिया सां ॻाल्हियूं। चयईं माज़ी में नंढनि ॿार जी मौत जी शिरह वधीक हुई। हाणे सिंध में नंढनि ॿार जी मौत जी शिरह सभ खां घटि आहे। कराची में NICVD जीअं NICH बि आहे। ॿारनि जी निगहदाश्त ऐं सिहत बाबति मुफ़्त इलाज ऐं दवाउनि जी फ़राहमी तरजीह आहे। डॉक्टर इमरान फारूक खे MQ अंबानी क़त्ल करायो। राह खां पैसा वठी पाकिस्तान में दहशतगर्दी कराईंदो आहे। MQ पाकिस्तान अॻुवान ऐं वफ़ाक़ी वज़ीर मुस्तफ़ा कमाल जो इंकशाफ। कराची में पार्टी अॻुवान सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मुस्तफ़ा कमाल चयो त MQ अंबानी पार्टी खे 40 साल ॾींदड़ इमरान फारूक जे क़त्ल जो हुकुम ॾिनो। MQ अंबानी ड्रामेबाज़ आहे। डॉक्टर इमरान फारूक जी घरवारी जी लाश ते MQ जे बानी नाटक कयो। लाश पाकिस्तान मोकिलण लाइ लखें पाउंड चंदो वरितो। स्कॉटलैंड यार्ड खे ॼाण हुई त इमरान फारूक खे कंहिं मारियो आहे। माज़ी में मुख़्तलिफ़ सियासी जमातुनि जी क़यादत जेल काटिया। पीपल्स पार्टी कॾहिं बि रियासती इदारनि ख़िलाफ़ नाहे ॻाल्हायो। KP गवर्नर फैसल करीम कुंडी इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस। चयईं पीपल्स पार्टी हमेशह मसला सियासी तौर ते हल कंदी आहे। गैर क़ानूनी अफ़गाननि खे पंहिंजे मुल्क वापसि वञणु घुर्जे। PTI बानी मुल्की मैशियत के नुक़सान पहुंचायो। मुल्की मफ़ाद में अदम एतमाद जे ज़रिए नायल शख्स जी हुकूमत ख़त्म कई। नारवाल में वफ़ाक़ी वज़ीर एहसन इक़बाल जो तक़रीब खे ख़िताब। चयईं सिक्योरिटी फोर्सेस जा जवान अमन जे क़याम लाइ क़ुर्बानियूं ॾेई रहिया आहिनि। हुकूमती क़दमनि सां मुल्की मैशियत सही रस्ते ते वधी रही आहे।
आज़ाद कश्मीर में सिहत जा ॿ अहम मनसूबा मुकमल। कैंसर अस्पताल ऐं मेडिकल कॉलेज जो इफ़्तिताह इंसान जी ख़िदमत खां वधीक कुझु बि नाहे। आउं पाण बि कैंसर जहिड़े मोज़ी मर्ज़ जो शिकार थियसि। अंदाज़ो अथमि त वसीलनि खां महरूम माण्हुनि जे लाइ कैंसर जो इलाज केतिरो ॾुखियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ मुज़फ़राबाद में इफ़्तिताह करण खां पोइ मीडिया सां ॻाल्हायो। चयाईं, इंसान जी ख़िदमत खां सवाइ कुझु बि नाहे। कैंसर अस्पताल सां मक़ामी सतह ते बहितरीन तिबी सहूलियतूं मिलंदियूं। PIA जी निजकारी फौरी तौर ते रोकी वञे। क़ौमी मफ़ाद तहत उन अमल जी आज़ादाणी ऑडिट कराई वञे। PIA पार्लियामेंट जे एक्ट तहत क़ाइमु इदारो आहे जंहिंखे पार्लियामेंट जी मंज़ूरी खां सवाइ विकिरो नथो करे सघिजे। पीपल्स पार्टी ने निजकारी खे असेंबली पार्लियामेंटी अदालतुनि में चैलेंज कंदी। पीपल्स पार्टी जे अॻवान चौधरी मंज़ूर जी सखर प्रेस क्लब में PIA जे ट्रेड यूनियन पीपल्स वर्कर्स यूनिटी जे मरकज़ी चेयरमैन सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस चयाईं, हुकूमत PIA जी निजकारी जे नाले में क़ौम खां हक़ीक़तूं लिकाए रही आहे। हिकु मख़सूस गिरोह खे फ़ाइदो पहुचाइण जे लाइ क़ौमी असासो किरोड़नि जे अघ ते विकिरो कयो पियो वञे। क़ौमी एयरलाइन जी निजकारी खे पार्लियामेंटी अदालतुनि में चैलेंज कयो वेंदो। पाकिस्तान सोमालिलैंड खे आज़ाद रियासत तौरु मञण वारो ऐलान रद्द करे छॾियो। वॾी ऑफिस जे तर्जुमान चयो त पाकिस्तान सोमालिया जी ख़ुदमुख्तियारी इतिहाद ऐं इलाक़ाई सलामती खे नुक़सान पहुचाइण जी कंहिं बि कोशिश जी मज़म्मत करे थो। अहिड़ियूं गैर क़ानूनी चिड़ियारींदड़ कार्रवायूं आलमी क़ानून जी भञकिड़ी आहिनि। न सिर्फ़ बिरादर मुल्क सोमालिया जे अमन ऐं इस्तेहकाम खे ख़तरे में विझनि थियूं, पर समूरे ख़िते जे अमन खे बि मुतासिर कनि थियूं। कराची जे इलाइक़े सुराबकोट भरिसां घर मां औरत ऐं 3 ॿारनि जा लाश हथ कया विया। औरत ऐं 3 ॿारनि जा फाउ खाधल लाश मिलिया। इलाइक़े में ॾहकाओ। पुलिस मौजूदु मामले जी जांच कई पई वञे। पोस्टमार्टम रिपोर्ट पास सूरतहाल वाज़िह थींदी। सिंध जे घरू वज़ीर वाक़े जो नोटिस वरितो। रिपोर्ट तलब। शिकारपुर में बाईपास से हथियारबंदनि जी जंग ते फायरिंग हो। 3 सदस्य भाउ समेत 3 ॼणा क़त्ल, 3 ज़ख़्मी थी विया। फायरिंग में घोटल ताफ़ महर, नीगर मोहम्मद हसन महर, ड्राइवर रमज़ान महर गोलियुनि जो खाज बणिजी विया। शबीरा महर समेत 3 ज़ख़्मी। जंज रुस्तम खां जैकबाबाद वञी रही हुई त हथियारबंदनि शिकारपुर जैकबाबाद बाईपास से हमिलो कयो। पुलिस मौजूदु वाक़ियो महर जदोई तकरार सबबि पेश आयो आहे। वधीक जांच कई पई वञे। ऐं श्रीलंका सां T20 सीरीज़ जे लाइ क़ौमी क्रिकेट टीम जे 15 रुकनी स्क्वाड जो ऐलान। सलमान अली आगा पाकिस्तान टीम जी क़यादत कंदो। विकेट कीपर ख्वाजा नाफ़े खे पहिरियों भेरो T20 स्क्वाड में शामिल कयो वियो। शादाब खान जे कंध जी सर्जरी खां पोइ T20 स्क्वाड में वापसी। बाबर आज़म, शाहीन आफरीदी ऐं हारिस रऊफ़ सीरीज़ खां ॿाहिरि। पाकिस्तान ऐं श्रीलंका जे विच में T20 मैचिज़ जी सीरीज़ 7 ऐं 11 जनवरी ते श्रीलंका में थींदी।